घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी तालका अस्पताल जे डॉक्टर अख्तर मलिक पारां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान शमीर चाचड़ खे मेडिकल सर्टिफिकेट न ॾियण ख़िलाफ़ ॻोठ हाजी नूर मोहम्मद चाचड़ जे रवासिन जो तालका अस्पताल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणन मोहम्मद इब्राहिम चाचड़, जमालुद्दीन चाचड़, हाकिम चाचड़, मीर मोहम्मद चाचड़ जी अॻुवाणी में तालका अस्पताल जे डॉक्टर अख्तर मलिक जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2 हफ़्ता अॻु चाचड़ बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान शमीर चाचड़ सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल मां तबे इमदाद बाद सखर ऐं सखर खां पोइ रहमियार खान जी अस्पताल मां इलाज करायो वियो, पर 15 ॾींहं गुज़रण बावजूद तालका अस्पताल जो डॉक्टर अख्तर मलिक मेडिकल सर्टिफिकेट ॾियण लाइ तैयार न आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त तालका अस्पताल जे डॉक्टर अख्तर मलिक मुखालिफ़ धुर खां मुबीना रिश्वत वठी असांखे लाहे रहियो आहे। मुज़ाहिरीन वसवारनि खां आला इख्तियारनि खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।